जुडो जे रवासी राजा अली टंगड़ी मीडिया सेंटर जुडो ते एतिराज कंदे चयो त गुज़िरियल राति आऊं पंहिंजे टिनि दोस्तनि सां गॾु टंडो बाईपास होटल ते मानी खाई मेन रोड ते वॉक करे रहिया हुआसीं त एसएचओ टंडो जान मोहम्मद पुलिस नफ़री सां गॾु असांखे रोकियो ऐं ज़बरदस्ती मोबाइल में विहारे नामालूम हंधि खणी वियो। हुन चयो त एसएचओ टंडो जान मोहम्मद जुनेद मेमण ऐं पुलिस एहलकार राशिद कामखानी असांखे हाफ फ्राई ऐं फुल फ्राई करण जूं धमकियूं ॾिनियूं ऐं मुबैना 50,000 रुपया रिश्वत जी घुर कई। असां पारां इनकार करण ते पुलिस एहलकारनि असांजे खीसनि मां ज़बरदस्ती 30,000 रुपया कढी वरिता ऐं बड़क ॿाहिरि कढण ते संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं ॾिनियूं। हुन सिलसिले में जुडो जे सियासी समाजी ऐं शागिर्दनि तंज़ीमुनि जे अॻवाननि सख़्त कावड़ जो इज़हार कंदे चयो त एसएचओ टंडो जान मोहम्मद ऐं मुलविस पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे नौजवान शागिर्दनि खां पुलिस गर्दी करे फुर कयल रक़म वापसि ॾियारी वञे, ॿी सूरत में सिंधगीर एहतिजाज कयो वेंदो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।